जो टेम एक हुयो दिल के लगो धक हुयो तमाम बेहतरीन एकड़ो कलाम तवांजे लाइ खणी आयो जेको पुराने ज़माने जो फनकार है जोगी जलाल जो एक कलाम है। दोस्तों जोगी जलाल तवा के खबर आ पुराने अरसे में जलाल चांडी जी कॉम्पिटिशन में खोड़ सारा एल्बम कया लेकिन पोइ वरी हली करे जलाल चांडी जो शागिर्द बणियो। जोगी जलाल भी सिंध जे तारीख़ जो भलो फनकार है उन पंहिंजे दौर में खोड़ सारा रंग तब्दील कया। जॾहिं जलाल चांडी यकतारे चपड़ीअ ते ॻाईंदो हुयो त जोगी जलाल जेको आहे सो साज़ ऐं बाजे ते ॻाईंदो हुयो। लेकिन जॾहिं जलाल चांडी जो शागिर्द बणियो जोगी जलाल पोइ जोगी जलाल भी यकतारे चपड़ीअ ते खोड़ सारा पंहिंजा कलाम ॻाया। लेकिन जॾहिं यकतारे चपड़ीअ जो बेताज बादशाह जलाल चांडियो हिन दुनिया मां लाॾाणो कयो पोइ वरी साज़ ऐं जेको आहे सो बाजे वारो वक़्तु आयो त पोइ वरी साज़नि ते जेको आहे सो जोगी जलाल पंहिंजा कलाम रिलीज़ कया। अॼु बि खोड़ सारा कलाम उन जा मार्केट में मौजूद आहिनि ऐं हिकिड़ो कलाम तव्हांजे लाइ असां खणी आया आहियूं। तमामु बहितरीनु कलाम आहे, तव्हां ॿुधंदव तव्हांखे पसंदि बि ईंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो।